ॾिसो भाई, जॾहिं भगवान रघुनाथ जी शादी थी, ॾाढी प्यारी घटना, ध्यान ॾेई ॿुधिजो। जॾहिं भगवान श्री राम जो विवाह थियो, चओ हरि बोल, हरि बोल। त 4 जोड़ा शादी करे आया। कहिड़ा 4 जोड़ा हा? घोट राजा श्री राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न। ऐं 4 कुंवार कहिड़ी माताऊं हुयूं? माता सीता, माता उर्मिला, माता मांडवी, माता श्रुतकीर्ति। त जॾहिं रघुनाथ भगवान सभिनि खां वॾा, हा न, त रघुनाथ भगवान जेॾीमहिल सीता माता सां गॾु आया, भाई ॿारनि खे हेॾे घुमाए अचो, थोरो चॉकलेट खाराए अचो, या त मूंखे थोरो तव्हां धुनी लॻायो त मां होॾे आइस्क्रीम खाराए अचां, बढ़िया घुमाए घुमाए अचां, लोली ॾेई अचां काॾे। हा, हेॾे ध्यानु ॾियो न भाई। त जॾहिं भगवान राम सीता माता खे वठी आया न, त हिकिड़ी रस्म थींदी आहे, पुराणी माताउनि खे पतो हूंदो, हाणे कनि था अलाए न, इहो वॾो घूंघट ढके करे कुंवार वेहंदी आहे, ऐं पोइ ससु ईंदी आहे, चवंदी आहे मुंहुं त ॾेखार। पोइ कुंवार चवंदी आहे ख़र्ची त जो, तव्हां सां थी सभी? बसि हा थी थो भाई, तव्हां अॻिते थींदी अलाए न, हाणे त घूंघट ई ख़तमु थी आहे। ईअं ई मुंहुं ॾिसी वठंदी सासू माता। त सासू माता आई, माता कैकई चई सीता पुट मुंहुं त ॾेखार, ख़र्ची ॾियो माता। त उन चई 1000 सोन जा रथ तोखे मां ख़र्चीअ में ॾिना। ठीकु आहे, उन मुंहुं दर्शन कयो, गदगद थी वई। माता सुमित्रा आई, पुट सीता मूंखे मुंहुं ॾेखार। माता मूंखे ख़र्ची ॾियो। हा, 10,000 सोन जा हीरनि जा हार ॾिना, उनखे मुंहुं ॾेखारियईं। हाणे माता कौशल्या आई, त जनक सुता जग जननी जानकी, अतिशय प्रिय करुणा निधान की। सॼे जगत जी जननी आहे, जनक बाबा जी न्याणी ठही आई आहे, केरु? माता जानकी। हाणे उनखे मन में आयो कि हीअ असांजी ओरिजिनल माता, जेकी माता कौशल्या राम जी माता, इन सां थोरी हाणे छा मजाक कई वञे। शादीअ में त हसी मजाक थींदी आहे न भाई, हा न, चओ हरे राम। चवंदा आहिनि न, इनर केॾो मान सां शान सां पियो अचे। पहिरियों एॾो सम्मान, पोइ चवंदसि पैसा अथसि की न की, दोना वेठो चटे, एॾी वॾी बेइज़ती। त इन में ख़ुशि थींदा आहिनि, कोई बुरो न मञियो वेंदो आहे। शादीअ जी गारियूं सभिनि खे सहणियूं पवंदियूं आहिनि भाई। चओ हरे राम। अवध में राजा राम भगवान, माता कौशल्या चए थी बलहार वञा, मां सभु कुझु तोखे ॾेई छॾियां, मां तोखे 20,000 हीरनि जा हार ॾिना। हाणे माता सीता खे मौक़ो मिलियो, चई त मुंहिंजे बाबा जे घर में आहिनि। हाँ, उनजा बाबा भी मामूली थोड़ी, जनक महाराज आहिनि, वॾा बादशाह सम्राट आहिनि। माता कौशल्या चई काई ॻाल्हि न आहे, मां तोखे 10,000 दासियूं सखियूं सोन सां श्रृंगार थियल तुंहिंजे सेवा जे लाइ ॾिनियूं। चई त मुंहिंजे बाबा जे घर में पहिरियों खोई। अरे वीचारी कौशल्या माता खे चई हीरनि जड़ी अंगूठी अनमोल तोखे 20,000 ॾिनियूं, सभिनि खे बाट पाए, जंहिंखे तूं चाहे ॾे। सीता माता चवण लॻी त मुंहिंजे बाबा जे घर में पहिरियों खोई। हाणे जेको माता कौशल्या चए, माता सीता चए मुंहिंजे बाबा जे घर में, मुंहिंजे पीउ जे घर में पहिरियों खोई। वीचारीअ खे पसीना अची विया। भगवान राम जी वेठा, मंद मंद मुस्कुराइनि पिया। चओ हरे राम। राम जी चवनि था मैया छा थी वियो? माता चई ॾिस न, जेको ॼांसि थी चए थी मुंहिंजे बाबा जे घर में पहिरियों खोई आहे, बाबा जे घर में पहिरियों खोई आहे। हेॾे आहे माता, राम जी सॾु कयो। हा हा, कोमल चित अति दीन दयाल। राम जी कन में हिकिड़ी आइडिया ॾिनी कौशल्या माता खे। छा ॾिनी? कन में राम जी ॻाल्हायो ऐं कौशल्या माता ॿुधो, असां न ॿुधोसीं। उनखे चइबो आहे खुसुर पुसुर। छा चइबो आहे? हा, हिकिड़े चयो ॿिए ॿुधो, टे ॾिठो पर ॿुधियो कोन। ॻाल्हि रही चइनि कननि ते, 6 कन ते ॻाल्हि न आई। इनखे चइबो आहे खुसुर पुसुर। छा चइबो आहे? हा, इहे शब्द गायब थी वेंदा हाणे अंग्रेजी मीडियम में। त हाणे चेहरो खिलजी वियो माता कौशल्या जो। हाणे कौशल्या माता आई, चई सीता मूंखे मुंहुं ॾेखार। हा माता, ख़र्ची छा ॾींदव? सीता माता सोचे पई हाणे वरी रथ खणी ईंदी, हाथियूं खणी ईंदी, घोड़ा खणी ईंदी, हीरा खणी ईंदी। कौशल्या माता चई पंहिंजो हथु ॾे त मां तोखे ख़र्ची ॾियां। माता सीता हथु अॻिते कयो। कौशल्या माता राम जी जो हथु खणी करे सीता माता जे हथ में ॾिनो। चई वठि, तोखे मुंहुं ॾेखारण जे ख़र्चीअ जे एवज में अॼु तोखे राम जी बाह ॾिनी।
हिन महिल ताईं हिन जो ख़्यालु पूरो मां रखंदी हुअसि, हाणे तूं रखजांसि। हिन महिल ताईं सुबुह खां वठी करे पोयों डुकंदीमांसि थोरी थोरी ॻाल्हि लाइ, हाणे तूं डुकजांसि। हर शइ जो तूं ख़्यालु रखजांसि। तोखे मुंहुं दिखाईअ में मां रघुनाथ ॾिनो, इहो बि तुंहिंजे पीउ जे घर में हुयो छा? माता सीता चए थी मुंहिंजे पीउ जे घर में हुजां त मां तव्हां वटि ई न अचां पोइ त। चओ हरे राम, तव्हां वटि छो अचां? त अहिड़ा मंगल आनंद प्रभु कंदा आहिनि। आहा, आनंद छाइजी